तव्हां कॾहिं सोचियो आहे त दुनिया में ज़िंदगीअ लाइ सभ खां वधीक क़ीमती शइ कहिड़ी आहे? जेकॾहिं नाहे सोचियो त ॼाणे वठो, वक़्तु ज़िंदगीअ लाइ सभ खां वधीक क़ीमती आहे। ज़िंदगीअ में वक़्त खां वधीक कंहिं बि शइ जी अहमियत नथी थी सघे। इंसान जी ज़िंदगीअ लाइ वक़्त जी सभ खां वॾी माप हिकु साल जी हूंदी आहे, जॾहिं त नंढे में नंढी माप हिकु सेकंड खे चई सघिजे थो, जंहिंजी असां वटि का ख़ासि अहमियत नाहे हूंदी। अहिड़ो को बि माण्हू न हूंदो जेको पंहिंजी ज़िंदगीअ में हर सेकंड जो हिसाब रखंदो हुजे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त काइनात में हिन सेकंड जी केतिरी अहमियत आहे ऐं रुॻो हिकु सेकंड में छा छा थी वञे थो? अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त काइनात में हर सेकंड में छा थींदो आहे। काइनात में हर सेकंड में लॻभॻि 120 ब्लैक होल्स पैदा थी रहिया आहिनि। हिकु सेकंड में लॻभॻि 1200 सितारा ऐं सयारा फाटंदा आहिनि। हर सेकंड में 60,000 नवां सितारा पैदा थियनि था। हर सेकंड में 60 मिलियन नवां ग्रह ठही रहिया आहिनि। मिल्की वे हर सेकंड में 1000 किलोमीटर जो सफ़र करे थी। हिकु सेकंड में सॼो निज़ाम 500 मीटर ताईं परे हलियो वेंदो आहे। एंड्रोमेडा गैलेक्सी हिकु सेकंड में 27 किलोमीटर असांजी मिल्की वे गैलेक्सी जे वेझो थिए थी।